नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में लॉकडाउन ख़त्म थियण बाद ईद जे वेझो हुजण करे दर्जन जी दुकाननि ते रश तमामु घणी वधी वई आहे। लॉकडाउन सबबु दर्जन पारां ग्राहकनि खां ईद जे लाइ जोड़ा वठण खां पोइ वक़्तु थोरो हुजण सबबु दर्जन जी परेशानी वधी वई आहे। ग्राहकनि खे थोरो वक़्तु हुजण सबबु ईद जा कपिड़ा सिबी ॾियण जे लाइ दर्जन राति ॾींहुं कपिड़ा सिबण में लॻी विया आहिनि। जॾहिं त खिपरो में लॉकडाउन सबबु बंदि पियल दर्जन जा दुकान खोलण खां पोइ ग्राहक जल्द कपिड़ा सिबण जे लाइ दर्जन जी दुकान ते डेरा जमाए वरिता आहिनि। शहर में वैसे हाणे ॿिए पासे 500-600 हले पई, हिते उहे साॻी 400-450 मथे ॾियनि ई कोन था ग्राहक। लॉकडाउन में दुकानूं बंदि आहियूं, हर शइ लाइ परेशानी आहे, कमाई थिए नथी, घर ई वेठा आहियूं। हींअर रेसिपी ते कमु पिया कयूं, मशीनूं घर पयूं आहिनि, बाक़ी हिते असां कपिड़ो वग़ैरह बुकिंग करे घरां ठहाराई हिते ॾियूं था कस्टमर खे। लाइट बसि अचे थी त 2 कलाक हले थी, वरी 2 कलाक वञे थी, 2 कलाक हले थी। असां न माना लॉकडाउन में कुछ कहीं कोन मिलियो, बेरोज़गार बैठा, दुकान भी सब बंद है, कारोबार बंद है, दर्जी काम रहे महीना, मशीना भी सब घरे है, असीं खाली दुकान में वांदा बैठा। लाइट कलाक है तो 4 कलाक लाइट कोने। मुसीबत जे हाल में आयूं, दर्जी आयूं, दर्ज को कम कंदा आयूं, जेको हींअर खां न 20-25 साल खां, ठीक है ना, ही जी 3-4 ॾींहं बंद थिए तो दुकान ते अचूं था, 1-2 वॻो मिले तो, ऐं जे गिराक रस्ते में गॾिजे थो त हू चए थो त यार केॾां आयो आहे मां, जेको असांजो कमु, असां तक़रीबन परेशान आहियूं। पंहिंजे वज़ीर आला खे हिन खे सभिनि खे अपील था करियूं, महिरबानी करियो, हाणे 3-4 ॾींहं जेके ई बचा आहिनि यको खुलो हुजे, असांजो बि ग़रीबनि जो रोज़गार थिए त असांजा बचा बि ईद कनि। हीअ ग़रीब माण्हू त ईद करी कोन थो सघे, हिन करे हिकिड़ी त महांगाई आहे, ॿियो त सदाईं बंदि आहे। आहे कोन न, ॾाढी महांगाई लॻी पई आहे, यको बंदि, हिन जे करे हाणे कमु कयूं पिया, अॼु खोलिया आहिनि दुकान मिड़ई, का शइ कोन, दर्जी बर्जी ॿिए पासे वेर में हिकिड़ो ॼणो वेठा आहियूं, कटिंग कयूं पिया मिड़ई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।